नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद तालीमी बोर्ड के चेयरमैन सईद फारूक शाह की तालीम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ उस्ताद सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। उस्तादनि पारां नवाब शाह में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। पेश आहे इम्तियाज़ कीरीअ जी हीअ रिपोर्ट। बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद नवाब शाह के चेयरमैन फारूक शाह की तालीम दुश्मन पॉलिसियुनि खिलाफ अज टे ॾींहं भी गस्टा मायसर ग्रुप के सवें उस्ताद नवाब शाह प्रेस क्लब सामूं एहतजाजी मुज़ाहिरो किया। सीनियर उस्तादन धरती टीवी से पंहिंजा वीचार वंडींदे चयो त करप्ट चेयरमैन ऐं संदसि माफ़िया के हटायो वञे तेसी ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त गस्टा खासकेली सदर अशरफ खासकेली ऐं संदसि टीम बोर्ड के करप्ट चेयरमैन विच में पैसनि जी लेन देन पिण थी आहे। हिननि माइदो कयो आहे ऐं शहीद बेनज़ीराबाद के समूरनि इम्तिहानी सेंटरनि के वेकरो करे छॾियो आहे, जंहिंजा सबूत असां वटि आहिनि ऐं जिथे चाहियो असां पेश करण जे लाइ तयार आहियूं। असीं ॾाढा ख़ुशि थियासीं त असांखे जीअं सांगड़ वारनि खे पंहिंजो जेल मिली वियो, तीअं नवाब शाह वारनि खे पंहिंजो बोर्ड मिली वियो। पर असांखे इहा ख़बर कोन हुई त हीउ बोर्ड बि ॿियनि बोर्डनि वांगुरु माफ़ियानि जे हथ में हलियो वेंदो ऐं जेको बुनियादी शइ आहे इम्तिहाननि जूं जेके ड्यूटियूं, उन्हनि ड्यूटियुनि जी जेका क्राइटेरिया हूंदी आहे उन मां बोर्ड जे मूड जी ख़बर पवंदी आहे। हिन बोर्ड उन क्राइटेरिया जी तबाही करे छॾी। हिकिड़े मखसूस टोले जेके असीं माफ़िया जो नालो ॾियूं था उन्हनि जे पननि ते नाला वठी जूनियर माण्हुनि खे जेको सो इम्तिहान जूं अहम ज़िम्मेवारियूं सौंपियूं वयूं। एतिरे क़दुरु जो हिकिड़ो कानून हूंदो आहे बोर्ड जो त जेकॾहिं तव्हां जेको अज़ीज़ रिश्तेदार भाइटियो सोट माज़ाद कंहिं सेंटर में आहे त बोर्ड तव्हांखे चवंदो आहे त असांखे एक्नॉलेज कयो त असीं हुनजी ड्यूटी न लॻायूं। पर हिते किथो उबतो आहे, असीं उनजी निशानदेही कयूं पिया त बाबा हिनजी धीउ पढ़े पई थी, उनखे एक्सटर्नल सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो आहे। सेंटर मुकमली तौर ते जेको आहे सो हिन विकिणी छॾिया आहिनि माफ़िया जे ज़ोर ते। ही इंतिहाई बेवकूफ़ ऐं जाहिल चेयरमैन आहे जंहिंखे का ख़बर कान्हे का, न हिनजी पेपरनि जी सेटिंग करे सघियो आहे, न उस्तादनि जी ड्यूटियूं सीनियरिटी ते लॻाए सघियो आहे, न वरी ॿारनि जा पेपर जेको आहे सो सुहिणे नमूने सां असेसमेंट कराए थो सघे। जेको आहे सो जेके स्कूल